भगवत गीता अध्याय 2 सांख्य योग। जंग जे मैदान में अर्जुन दिल में दुख ऐं ज़हन में उलझन सां वेठो हो ऐं उन वक़्तु श्री कृष्ण अर्जुन जी तरफ़ ॾिसी मुस्कुराईंदे ऐं नरम आवाज़ में चयो, अर्जुन, तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे रहियो आहीं जेके समझदार माण्हू नाहिनि कंदा। तूं उन्हनि लाइ ग़म करे रहियो आहीं जिन लाइ ग़म करण जी ज़रूरत ई नाहे। सच इहो आहे, मां, तूं ऐं इहे सभु हमेशा हुआसीं ऐं हमेशा रहंदासीं। जीअं इंसान पंहिंजा पुराणा कपिड़ा लाहे नवां पाए थो, अहिड़ी तरह रूह बि पुराणो जिस्म छॾे नओं जिस्म वठे थो। आत्मा न मरंदी आहे न पैदा थींदी आहे। रूह न कॾहिं ॼाओ आहे न कॾहिं मरे थो। इहो हमेशा रहंदड़ आहे। तलवार कटे नथी सघे, बाहि इन खे साड़े नथी सघे, पाणी ॿोड़े नथो सघे ऐं हवा इन खे सुकाए नथी सघे। तंहिं करे तूं जंहिंखे मौत सम्झी रहियो आहीं, उहो सिर्फ़ जिस्म जो अंत आहे। ऐं अर्जुन, हिकु वीर लाइ पंहिंजो फ़र्ज़ु छॾे ॾियणु सभ खां वॾी कमज़ोरी आहे। तुंहिंजो फ़र्ज़ु आहे जंग करणु, ऐं जेकॾहिं तूं पंहिंजो फ़र्ज़ु नथो निभाईं त तूं पंहिंजो नालो बि विञाईंदे। माण्हू तुंहिंजे बारे में चवंदा, अर्जुन डिॼी वियो। ऐं हिकु वीर लाइ बदनामी मौत खां बि वधीक ॾुख ॾींदड़ हूंदी आहे। तंहिं करे तूं जंग कर, पर नतीजनि जी ख़्वाहिश खां सवाइ तुंहिंजो कंट्रोल आहे सिर्फ़ अमल करण में। नतीजनि ते तुंहिंजो को कंट्रोल नाहे। अमल कर, पर नतीजनि सां पाण खे न ॻंढ। जेकॾहिं तूं कामयाबी में ख़ुशि थींदे ऐं नाकामी में उदास, त तूं कॾहिं बि सुख में न रहंदे। तंहिं करे ॾुख सुख, फ़ाइदे ऐं नुक़सान, खटण ऐं हारण खे बराबरि सम्झ। इहो ई आहे हक़ीक़ी योग। जॾहिं इंसान पंहिंजे ज़हन खे क़ाबू करे थो ऐं ख़्वाहिशनि खां आज़ादु थी वञे थो, तॾहिं ई इंसान सचो सुख हासिल करे थो। जॾहिं ज़हन हवाउनि वांगुरु भटकंदो आहे त इंसान कॾहिं बि शांति नथो रही सघे। पर जॾहिं ज़हन कंट्रोल में अची वञे त इंसान अंदरां मज़बूत थी वञे थो। अहिड़ो इंसान न ख़ुशी में वधीक ख़ुशि थींदो आहे न ॾुख में दुखी थींदो आहे। उहो हर हाल में बराबरि रहंदो आहे। ऐं इहा ई आहे हक़ीक़ी दानाई। तंहिं करे अर्जुन, उथ ऐं पंहिंजो फ़र्ज़ु निभाए। ही आहे सांख्य योग, जिते श्री कृष्ण असांखे सेखारे थो, तूं जिस्म नाहीं, तूं रूह आहीं ऐं तुंहिंजो फ़र्ज़ु आहे अमल करणु। अहिड़ीअ तरह सां भगवत गीता जो अध्याय 2 पूरो थियो।